अस्सलामुअलैकुम सभिनी प्रेम प्यारन के सिंध वासिन के सिक भरियो सलाम गमशाद अली जे तरफ़ां क़बूल पवे। दोस्तों जो कि हिन वीडियो में तव्हांखे मां जैज़ जे सिम ते बिल्कुलु फ्री में इंटरनेट MB हासिल करण जो कोड ॿुधाईंदुसि। त वीडियो खे शुरू करण खां अॻु गुज़ारिश कंदो हलां, जेकॾहिं असांजे यूट्यूब चैनल ते अवां नवां आहियो अञा ताईं असांजे यूट्यूब चैनल खे अवां सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे वठो ऐं बर वारी घंटी खे आल ते दॿायो जीअं हर नई अचण वारी वीडियो अवां मिस न करे सघो। त दोस्तों मां हिन चैनल ते फ्री इंटरनेट फ्री बैलेंस ऐं टेक्निकल जा वीडियो सिर्फ़ु सिंधी में अपलोड कंदो आहियां। जेकॾहिं अवां सिंधी आहियो ऐं सिंधी में ॾिसणु चाहियो था त असांजे यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो। त अचो त वीडियो खे शुरू कयूं था। वीडियो को लाइक लाज़मी करिणो आहे, चैनल खे लाज़मी सब्सक्राइब करिणो आहे, ठीकु आहे। त अचो त वीडियो खे शुरू कयूं था। सब्सक्राइब कयो मुझे चैनल के ऐं घंटी जे निशान ते क्लिक करियो जीअं हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे सभ खां पहिरियां मिली सघे। तो दोस्तों सब खां पहिरीं तव्हांखे पंहिंजे मोबाइल जे डायलर में अचणो आहे, डायलर ओपन करणो, उन खां पोइ तव्हांखे हिते ई कोड डायल करिणो आहे, ठीकु आहे। *5555। इहो कोड तव्हां पंहिंजे जैज़ या वार्द जे सिम ते तव्हांखे लॻाइणो आहे, ठीकु आहे। हिते मां जैज़ जे सिम ते लॻायां थो ऐं तव्हांजे साम्हूं टे ऑप्शन ईंदा। तव्हां ॾिसी सघो था ऑप्शन नंबर 1 ते 500 फ्री MB, ठीकु आहे। तव्हां हिकु नंबर सिलेक्ट कयो, ठीकु आहे। तव्हांखे हिते 1000 MB मिली सघे थी, 25 MB मिली सघे थी, जेतिरी तव्हांखे मिली सघे थी। उन खां पोइ तव्हां हिते एक्सेप्ट ते क्लिक कयो, ठीकु आहे। मुफ़्त 500 MB बिल्कुलु हिकु ॾींहं लाइ। त हिते मां नंबर 1 ते क्लिक कयां त उन खां पोइ तव्हां वटि हिकु मैसेज ईंदो जंहिंमें तव्हांखे बिल्कुलु फ्री में MB मिली वेंदी। त दोस्तों इहा अॼु की वीडियो कीअं लॻी पंहिंजी राय कमेंट बॉक्स में ज़रूरु ॾिजो। मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं पंहिंजो रखिजो खोड़ सारो ख़्यालु। ख़ुदा हाफ़िज़, बाय बाय, टाटा।